अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। जदीद क़ौम परस्ती जे बानी साईं जीएम सैयद जी 120 सालगिरह अॼु मल्हाई थी वञे। मुख़्तलिफ़ क़ौम परस्त तनज़ीमुनि जा कारकुन काफ़िलनि जी सूरत में सन पहुचंदा। मुख्य तक़रीब अॼु शाम कोठाई वेंदी, जिते साईं जीएम सैयद खे भेटा पेश कई वेंदी। सन में 3 जलसा रथियल आहिनि। SUP जस्कम ऐं रहबर कमेटी तरफ़ां धार धार जलसा कया वेंदा। अहम ख़बर आहे, अवां खे अपडेट कयूं पिया। जदीद क़ौम परस्ती जे बानी साईं जीएम सैयद जी 120 सालगिरह मल्हाई पई वञे। मुख़्तलिफ़ क़ौम परस्त तनज़ीमुनि जा कारकुन काफ़िलनि जी सूरत में सन पहुचंदा, जॾहिं त मुख्य तक़रीब अॼु शाम कोठाई वेंदी, जिते साईं जीएम सैयद खे भेटा पेश कई वेंदी। सन में 3 जलसा रथियल आहिनि, जंहिंमें SUP जस्कम ऐं रहबर कमेटी तरफ़ां धार धार जलसा कया वेंदा। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। जदीद क़ौम परस्ती जे बानी साईं जीएम सैयद जी 120 सालगिरह मल्हाई थी वञे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे सन मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर सागर सोलंकी। जी सागर। जी जदीद क़ौम परस्ती जे बानी साईं जीएम सैयद जी 120 सालगिरह अॼु सन में वॾी अक़ीदत एतिराम ऐं जोश जज़्बे सां मल्हाई पई वञे। सालगिरह तक़रीबन जो आगाज़ SUP ऐं सैयद ख़ानदान तरफ़ां साईं जीएम सैयद जे दरिया वारे बंगले ते चूकाणे राग रंगी महफ़िल ऐं मचल बदा रैली कढी कयो वियो आहे। अॼु सन में सैयद जे फ़िक्र सां लाॻापियल 3 क़ौम परस्त जमायतुनि जा सियासी जलसा रचियल आहिनि, जिन में SUP जस्कम बशीर कुरैशी ऐं रहबर कमेटी तरफ़ां अलॻि अलॻि जलसा कया वेंदा, जिन जा पिंडाल लॻी विया आहिनि। क़ौम परस्त जमायतुनि जा मरकज़ी अॻवान अॼु सन पहुचंदा ऐं मज़ार जीएम सैयद ते हाज़िरी भरण खां पोइ साईं जीएम सैयद जी 120 सालगिरह जो केक काटे जलसनि जी शुरूआति कंदा। सालगिरह जे मौक़े ते सैयद जी जनम भूमि सन शहर साईं जीएम सैयद जे तस्वीरनि, पेना फ्लेक्सनि ऐं झंडनि सां सींगारे वियो आहे, जॾहिं त होटलनि, दुकाननि, घरनि में लाउड स्पीकरनि जे वॾी आवाज़ सां क़ौमी गीत गूंजी रहिया आहिनि। के अणवणत वाक़े खे मुंहुं ॾियण जे लाइ सरकार तोड़े ख़ानगी सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी सागर अपडेट करण लाइ।